हूअं त जज साहिबान जे हवाले सां इहा चवणी मशहूरु आहे त जज ॻाल्हाईंदा न आहिनि पर उन्हनि जा फ़ैसिला ॻाल्हाईंदा आहिनि। पर हींअर सलाउद्दीन पंवर साहब जज साहब सुप्रीम कोर्ट जा जज आहिनि। उन्हनि सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में दौरो कयो आहे ऐं जज साहब जा जेके लफ़्ज़ आहिनि, ख़िताब आहे, जेकी बयानियो आहे, उहे हींअर पंहिंजे बयानी जी सूरत में सॼे मुल्क जे अंदरि ज़ेर बहस आहिनि। सलाउद्दीन पंवर साहब जज साहब जेको बयानियो सिंध जे अंदरि बयानु कनि था, जज साहब जेका ॻाल्हि कनि था, जेको ख़िताबु कनि था, उहो ख़िताबु बुनियादी तौर ते असांजे समाजी अणबराबरी ऐं उनखां अलावा नफ़्सियाती, समाजी, तइलीमी मामलनि खे ज़ेर बहस आणे थो। समाज जे अंदरि जेकी समाजी तौर ते बराबरी जा मामला आहिनि, उनखे सलाउद्दीन पंवर साहब जॾहिं बयानु करे थो त उन जे चहिरे ते उहा कैफ़ियत बि तारी थिए थी, जंहिंजो दर्द ग़म उन जे बयान में हुजे थी। उहा ई जेका कैफ़ियत आहे उहा उन जे चहिरे ते नज़र अचे थी। तंहिं करे तव्हां उनखे ईअं चई सघो था त जज साहब जेकी फ़ैसिलनि जे अंदरि ॻाल्हाईंदा आहिनि, पर जॾहिं जज साहब सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शागिर्दनि खे, शागिर्दियाणियुनि खे, पुलिस वारनि खे, सिविल सोसाइटी खे, पब्लिक खे ख़िताबु कनि था, त हर जॻह ते जेको दर्द आहे सलाउद्दीन पंवर साहब जो, यानी समाज जे अंदरि जेका बि हींअर ताईं हुन उमिरि गुज़ारी आहे ऐं उन उमिरि जो जेको तज़ियो आहे, तजुर्बो आहे, हू पंहिंजे तजुर्बे खे बयानु कंदे नज़र अचनि था। हूअं आम हालतुनि में ईअं थींदो आहे त जॾहिं जज साहिबान हुजनि या रिटायर्ड ब्यूरोक्रेट हुजनि या जेकी बि हुजनि, जंहिं बि स्कूल ऑफ थाट सां तालुक़ु रखंदा हुजनि, जॾहिं उहे रिटायर थींदा आहिनि त रिटायर थियण खां पोइ ॻाल्हियूं कंदा आहिनि। जज साहब जस्टिस सलाउद्दीन पंवर साहब जेको बयानियो बयानु करे रहिया आहिनि, सुप्रीम कोर्ट जा जज थियण खां पोइ जस्टिस सलाउद्दीन पंवर साहब जॾहिं अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कनि था, उन जे करे इहो मौज़ू जेको आहे उहो ज़ेर बहस रहे थो। जेकॾहिं रिटायर थियण खां पोइ सलाउद्दीन पंवर साहब अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि कनि हा त शायदि उन ॻाल्हि जी जेका अहमियत आहे उहा एतिरी न हुजे हा जेतिरी अहमियत अॼु आहे। उन करे जज साहब जॾहिं इहा ॻाल्हि कनि था, यानी शुरूआती तौर ते तव्हां ॾिसो त जेको समाज हींअर जुड़ी चुको आहे, जंहिं समाज जे अंदरि लफ़्ज़ प्रोटोकॉल जेको आहे उन पंहिंजी माना इज़त नफ़्स जे तौर ते वरिती हुजे, त जंहिंखे प्रोटोकॉल नथो मिले त सम्झो उन जी इज़त नफ़्स मजरूह थिए थी। उते जज साहब जेकी आहिनि उहे प्रोटोकॉल वठण खां इन हवाले सां इनकार कनि था, यानी प्रोटोकॉल मां मुराद आहे त गार्ड ऑफ ऑनर ऐं उन में खोड़ सारा ॿिया मामला अचनि था। पर जज साहब चवनि था त इहो जेको हक़ु आहे उहो उस्तादनि जो आहे ऐं इन क़िस्म जो जेको प्रोटोकॉल आहे, प्रोटोकॉल जा जेके बि SOPs जेकी बि आहिनि, उन्हनि जे हवाले सां तफ़सीली तौर ते जज साहब ॻाल्हि कनि था त हीअ जेकी गार्ड ऑफ ऑनर ऐं ॿिया जेके मामला आहिनि, इन्हनि जो हक़ु जेको आहे उहो उस्तादनि खे आहे। हाणे जज साहब जेका ॻाल्हि कनि था, उहा ॻाल्हि त हिकु पासे बयानी जी सूरत में उनखे त वधायूं था, पर ख़ुदि इहो चवणु त इहो उस्तादनि जो हक़ु आहे। तव्हां ख़ुदि ॾिसो त सिंध जे अंदरि जेका उस्ताद जी अहमियत आहे या समाज जे अंदरि जेको उस्ताद जो क़दुरु आहे, हूअं त उस्ताद जो जेको क़दुरु आहे उहो क़दुरु त आफ़ाक़ी क़दुरु आहे, पर जेका ॻाल्हि असां समाज जे अंदरि जेका पेवस्त थी चुकी आहे, उनखे ईअं चई सघिजे थो जीअं मज़दूरनि जे हवाले सां आलमी ॾींहुं जॾहिं ईंदो आहे पहिरीं मई, त उहा ॻाल्हि कई वेंदी आहे। ईअं उस्तादनि जो बि आलमी ॾींहुं ईंदो आहे या इन क़िस्म जी जॾहिं सूरत हाल थींदी आहे त उस्ताद यादि ईंदा आहिनि। पर आम हालतुनि में जेका उस्ताद खे रेस्पेक्ट मिलणु घुरिजे, यानी दुनिया जे अंदरि जेका उस्ताद खे इज़त आहे, सिंध जे अंदरि शायदि बिल्कुलु उन जो उबतड़ आहे। इन खां वधीक उन में तफ़सीली तौर ते वञण जे बजाए सिर्फ़ु इहो चई सघिजे थो त दुनिया जे अंदरि जेका उस्ताद खे इज़त आहे, जेकॾहिं उन जी अधु इज़त बि मिले असां वटि, त शायदि सिंध जी जेका सोच आहे या सिंध जो जेको समाज आहे उहो मुकमल तौर ते तब्दील थी वञे। ज़ाहिर आहे त जज साहब उन तरफ़ ई ॻाल्हि कनि था, पर जज साहब इहा बि ॻाल्हि कनि था त सिंध जे अंदरि हू जज थिया त जज छो थिया, यानी जज हू शायदि जज न थियनि हा जेकॾहिं समाज जे अंदरि इज़त नफ़्स जा मामला न हुजनि हा, बराबरी जा मामला हुजनि हा, यानी उहो जीअं चवंदा आहिनि न एक ही सफ़ में खड़े हो गए महमूद और अयाज़, त माना ईअं ई जेकॾहिं हिक ई सिफ़ में बराबरि हुजनि हा, यानी नवाब, सरदार ऐं आम जेको शहरी आहे बिल्कुलु बराबरि हुजे हा, यानी शहरी ऐं ॿराड़ी वारो जेको टर्म आहे, यानी इन क़िस्म जा जेके फ़र्क़ु आहिनि, जेकॾहिं इहे सभु फ़र्क़ु जेकॾहिं सिंध जे अंदरि न हुजनि हा त पोइ शायदि सलाउद्दीन पंवर साहब जज बि न थियनि हा। उन्हनि जे चवण जो मक़सदु इहो आहे त हू जज इन करे थिया छो जो जेकॾहिं जज न हुजनि हा त सर्वाइव करणु उन्हनि जो मुश्किल थी वञे हा ऐं सिंध जे अंदरि जेको नवाबनि, सरदारनि ऐं वॾेरनि जो जेको समाज आहे उहो समाज बुनियादी तौर ते कुचले थो।
पंहिंजे ई कमज़ोर तबिके खे, यानी इन में जेकॾहिं तव्हां डिटेल में वेंदो त तव्हांखे सोचणो पवंदो। तव्हां सभु जेके सिंधी ॿुधो था, जज साहब यानी जज साहब के आम शहरी ऑर्डनरी शहरी न आहिनि, यानी कि हिकिड़ा ऑर्डनरी शहरी उहे उन्हनि खे चइबो आहे जेकी ऑर्डनरी शहरी जिन जे हथ में अख़्तियार न हुजे या जिन जे ज़िंदगीअ जे अंदरि तजुर्बो जेको आहे उहो न हुजे या इन तरफ़ उन ॻाल्हि इन अंदाज़ सां सोची न हुजे। पर जज साहब जेके आहिनि उहे जज साहब सुप्रीम कोर्ट जा जज आहिनि ऐं सुप्रीम कोर्ट जा जज साहब जॾहिं सुप्रीम कोर्ट जे जज साहब हुअण जे बावजूदि इहा ॻाल्हि कनि था त उहे जज सिर्फ़ु इन करे थिया, जेकॾहिं उहे जज न हुजनि हा त पोइ शायदि इन समाज जे अंदरि सर्वाइव करणु इंतिहाई ॾुखियो थिए हा। ज़ाहिर आहे त उन समाज खे बैलेंस करणु, जीअं असांजी सिंधी में इहो चवणी आहे त या वॾेरो थी या वॾेरे जे पाड़े में रह, छो जो वॾेरो थी त पोइ बची वेंदे या वरी वॾेरे जे पाड़े में रहंदे त बची वेंदे, इन खां अलावा यानी अवाम थींदे त पोइ कुचलिजी वेंदे। सो सिंध जे अंदरि इन तज़िये जी जज साहब जॾहिं इन क़िस्म जी ॻाल्हि कनि था त इहा ॻाल्हि जेका आहे बुनियादी तौर ते जज साहब पहिरियों भेरो इहा ॻाल्हि न पिया कनि। ज़ाहिर आहे त मूं इन चवणी जो जेको मिसाल ॾिनो आहे त इहो सर्वाइवल ऑफ फिटेस्ट वारी थ्योरी सां तालुक़ु रखे थो त जेकॾहिं तव्हां फिट न आहियो त पोइ तव्हां सर्वाइव न करे सघंदव पंहिंजे मुआशिरे जे अंदरि। बेशक तव्हां साम्राजी समाज चओ, साम्राजी जा लफ़्ज़ इस्तेमालु कयो, तव्हां मुख़्तलिफ़ टर्म उन जे अंदरि इस्तेमालु कयो ऐं तव्हां जस्टिफिकेशन ॾियण जी कोशिशि कयो त इहो सभु कुझु जेको ॿाहिरि जो जेको समाज आहे उहो करे रहियो आहे, तव्हां न पिया कयो। पर बुनियादी तौर ते इहो सर्वाइवल ऑफ फिटेस्ट जो नज़रियो आहे त जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॻोठ में बि हुजो ऐं इर्द गिर्द सभु तव्हांजे ॻोठ जा माण्हू हुजनि, तव्हांजा रिश्ता हुजनि, तव्हांजा इर्द गिर्द तव्हांजी ज़ात बिरादरी सां तालुक़ु रखंदा हुजनि, पर जे उन ज़ात बिरादरी तव्हां पंहिंजे ॻोठ, पंहिंजे शहर, पंहिंजी धरती ते हूंदव पर तव्हां कमज़ोर हूंदव ऐं कमज़ोर मुआशी तौर ते कमज़ोर हुजो या कंहिं बि हवाले सां, इवन तव्हांजी जेका बिरादरी आहे, जीअं जज साहब कोली जेकी असांजे थर जे अंदरि कोली आहिनि, उहे सभ खां वधीक तव्हां कॾहिं सोचियो आहे त उहे ज़ुल्म जो शिकार छो आहिनि? छा उहे सिंधी न आहिनि? उन करे त जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॻोठ में हुजो, पंहिंजनि रिश्तनि में हुजो, पंहिंजी धरती ते हुजो, पर जेकॾहिं तव्हां मुआशी तौर ते कमज़ोर आहियो, तव्हां ज़ात जे हिसाब सां कमज़ोर आहियो, तव्हां हर हवाले सां लफ़्ज़ कमज़ोर जेको आहे उहो तव्हां ते इम्प्लीमेंट थिए थो त तव्हांजा पंहिंजा रिश्ता, तव्हांजो पंहिंजो समाज, तव्हांजे पंहिंजे बिरादरी, तव्हांजे इर्द गिर्द जेको समाज आहे उहो तव्हांखे खाई वेंदो। उन करे तव्हांखे जेकॾहिं उन समाज में जीअणो आहे त सर्वाइवल ऑफ फिटेस्ट वारी थ्योरी नज़रियो अख़्तियार करे जी सघो था, जंहिंजे बुनियाद ते जज साहब इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं सर्वाइवल ऑफ फिटेस्ट वारी थ्योरी अप्लाई न कयां, यानी मां पाण जज न थियां त शायदि उन इलाइक़नि में सर्वाइव करणु मुश्किल थी वञे हा। पोइ बेशक मां सिंधी हुजां हा, बेशक मां उते पंवर हुजां हा, बेशक मां उते जेका आहे पंहिंजी धरती जे अंदरि पंहिंजो को हल्को रखंदो हुजां हा, पर सर्वाइवल ऑफ फिटेस्ट वारी थ्योरी खां ॿाहिरि हुजां, यानी फ़क़ति जज न हुजां हा त सर्वाइव न करे सघां हा। ईअं ई जज साहब इहा ॻाल्हि कनि था त असां 80% अवाम जा जज ई न आहियूं। यानी जज साहब इहा ॻाल्हि कनि पिया त हीउ जेको VIP कल्चर आहे, जीअं हाणे बि तव्हां ॾिसो ख़ुदि सुप्रीम कोर्ट जा त जज आहिनि सलाउद्दीन पंवर साहब, तंहिं करे तव्हां सुप्रीम कोर्ट जे अंदरि ॾिसंदव त मलक रियाज़ जी दरख़्वास्त अचे थी ऐं उहा टेकअप थी वञे थी। तव्हां ॾिसंदव त मुख़्तलिफ़ हाणे कंहिंजा नाला खणिजनि, उन में थी सघे थो तव्हांजी सियासी वाबस्तगी हुजे, तव्हांजा जज़्बा मजरूह थियनि, पर हक़ीक़त इहा आहे त जेके बि वॾा नाला हुजनि था उहे वकील ई अहिड़ा था कनि जेकी वकील बार एसोसिएशन जा मुख्य अॻुवान हुजनि था ऐं उहे डायरेक्ट दरख़्वास्त ॾियनि था, डायरेक्ट दरख़्वास्त जेका आहे उहा टेकअप थी वञे थी। पर जेकॾहिं आम ग़रीब उहो दरख़्वास्त ॾींदो त वकील बि ग़रीबाणो वकील कंदो ऐं उनखे सुप्रीम कोर्ट ताईं पहुचणु, उनजी दरख़्वास्त जो मथे लॻणु, इहो मुमकिनात खां ॿाहिरि जी गेम नज़र अचे थी। उन करे जज साहब जेका ॻाल्हि कनि था, यानी सुप्रीम कोर्ट जे अंदरि 20 लख खां वधीक, यानी पूरे सिस्टम, रुॻो सुप्रीम कोर्ट न, हेठीं सतह ताईं डिस्ट्रिक्ट कोर्ट्स ताईं जेके तमामु वधीक केसिस आहिनि, 20 लखनि खां वधीक केसिस आहिनि। इन करे आइनी बेंच जोड़ण जो जेको मामिलो उहो बि इन हवाले सां हो त जीअं ग़रीब गुरबनि जा जेके केस आहिनि उहे उकलाइजी सघनि। ऐं तव्हां ॾिठो त जेकॾहिं तव्हां कंहिं बि शहर सां तव्हां तालुक़ु रखो था, तव्हां जेकॾहिं कंहिं बि केस जे हवाले सां सुप्रीम कोर्ट ताईं पहुचो
त तव्हांखे केतिरो ख़र्चु ईंदो ऐं उनखां पोइ जॾहिं तव्हां कंहिं बि कोर्ट में पहुची ऐं उते जॾहिं पहुचंदो तव्हांखे ॿुधायो वेंदो त अॼु त हड़ताल आहे या अॼु शहर में हीअ सूरत हाल आहे, कर्फ्यू आहे, पोइ तव्हां ॿुधायो त तव्हां एतिरा पैसा जेके आहिनि उहे किथां आंदा हूंदा ऐं पोइ ॿीहर तव्हां हाज़िरी ते कीअं अची सघंदव। उन करे जज साहब इहा ॻाल्हि कनि था त असां 80% जेका अवाम आहे उन जा त जज ई न आहियूं। कॾहिं कॾहिं असां चवंदा आहियूं न त जेको हीउ जिरगाई सिस्टम आहे उहो जुडिशल पैरेलल सिस्टम आहे, उनखे ख़तमु थियणु घुरिजे। ज़ाहिर आहे त जॾहिं जज साहब पाण इहो इतराफ़ कंदा हुजनि, इहा ॻाल्हि चवंदा हुजनि त जेके 80% जेके ग़रीब गुरबो आहे उन्हनि जा असां जज ई न आहियूं, त उहे काॾे वेंदा? उहे सरदारनि ॾे, नवाबनि ॾे, पीरनि ॾे, मीरनि ॾे ओड़े पाड़े में वञी उहे फ़ैसिला कराईंदा, छो जो त कोर्ट ताईं पहुचणु उन्हनि जे वस जी ॻाल्हि ई कोन्हे का। ऐं जज साहब पाण चवनि था त असां सिर्फ़ु 20% जेकी VIPs आहिनि, यानी 20% जेको तबिको आहे असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि जा जज आहियूं। उन करे बाक़ी जेका आवाम आहे उहा काॾे वञे? ज़ाहिर आहे त जज साहब सुप्रीम कोर्ट जा बेशक जज साहब हुजनि, पर सुप्रीम कोर्ट जे अंदरि जज साहब जा जेके अख़्तियार आहिनि उहे हिकिड़े निज़ाम सां सलाड़ियल आहिनि। जज साहब पंहिंजो उहो किरदारु जेका आहे उहो अदा कंदे बि नज़र अचनि था, जीअं प्रोटोकॉल वठणु या गार्ड ऑफ ऑनर वठणु उन में, छो जो इंसानु जॾहिं ज़िंदगी गुज़ारे थो त हमेशह असां इहा ॻाल्हि कई आहे, जॾहिं बि असांखे दलील जी ज़रूरत पवंदी आहे त असां उन झिरकी जो मिसाल ॾींदा आहियूं जेका बाहि विसाइण जे लाइ उहा निकिती, त उनखे चयो वियो त तूं झिरकी ऐं सिर्फ़ु हिन पंहिंजी चोंब में पाणी जो फुड़ो खणी करे ऐं हेॾी सारी बाहि विसाइण पियो वञी, त उन झिरकी जो इहो चवणु हो त आउं सिर्फ़ु इहो ॾिसणु चाहियां थी तारीख़ जे अंदरि त मुंहिंजो जेको शुमारु आहे उहो बाहि विसाइण वारनि में हुजे, बाहि लॻाइण वारनि में न हुजे। उन करे सलाउद्दीन पंवर साहब जज साहब जेके आहिनि उहा इहा ॻाल्हि कनि पिया त उनजो इहो मक़सदु ज़रूरु आहे त सलाउद्दीन पंवर साहब पंहिंजी इन ॻाल्हि जे बुनियाद ते हू तारीख़ जे अंदरि पंहिंजो जेको रस्तो आहे उहो पंहिंजो रस्तो सिंध जे अंदरि मसइलनि खे हल करणु, बाहि खे विसाइण वारनि किरदारनि तौरु तारीख़ जे अंदरि पंहिंजो नालो ॾिसणु चाहिनि था। इहा तमामु वॾी बहितरी आहे, तमामु वॾी बहितरी आहे। इन्हनि किरदारनि जी तारीफ़ करणु, अहिड़ी सोच जी तारीफ़ करणु, अहिड़े बयाने खे हिमथाइणु, इहा इंतिहाई अहम ॻाल्हि आहे, छो जो असां सिंध जे समाज जे अंदरि जिते रहूं था उते VIP कल्चर, अना जो कल्चर, मां जो कल्चर ऐं प्रोटोकॉल जो जेको कल्चर आहे उहो इंतिहाई, यानी हर शख़्स वॾेरो आहे, हर शख़्स सरदार आहे। ईअं न आहे त को जेके नवाब सरदार सिर्फ़ु वॾेरा आहिनि, पर जंहिंखे जिते बि अख़्तियार आहे उहो पंहिंजो अख़्तियार उन बुनियाद ते अदा करणु चाहे थो त जीअं ओड़े पाड़े वारा ॾिसनि त मुंहिंजी जेका इज़त नफ़्स जेका आहे उहो बाक़ी शहर जे शहरनि खां वधीक इज़त नफ़्स वारी इज़त नफ़्स आहे। ऐं उन मुआशिरे जे अंदरि जज साहब जेके आहिनि, मुंहिंजी त पंहिंजी इहा ज़ाती राय आहे, छो जो मां हिते जज साहिबनि खे शाम जो वॉक कंदे बि ॾिसंदो आहियां ऐं जज साहिबनि खे प्रोटोकॉल न वठंदे गाॾियुनि खां बग़ैर सुप्रीम कोर्ट ईंदे बि ॾिठो ऐं उनखां पोइ उहे तजुर्बा बि असांजे साम्हूं आहिनि। ऐं इन क़िस्म जा घणा जेके आहिनि, ऐं उन में वेंदासीं त शायदि तव्हांखे समय मिसाल मां सियासतदाननि जे हवाले सां बि ॾेई सघां थो। ब्यूरोक्रेट्स हर जॻह ते इन क़िस्म जा माण्हू बहरहाल ज़रूरु मौजूदु आहिनि। उन्हनि किरदारनि जी साराह करणु तमामु लाज़मी आहे। ऐं उते इन क़िस्म जो जेको रस्तो जेको सलाउद्दीन पंवर साहब बयानु कनि पिया, उहो रस्तो जेकॾहिं सिंध जे अंदरि इम्प्लीमेंट थी वञे त सलाउद्दीन पंवर साहब जो जेको ख्वाबु आहे उहो हक़ीक़ी सिंध वारो ख्वाबु जेका आहे उहो बणिजी सघे थो। जीअं मूं इन पूरे अरसे दौरान सोशल मीडिया ते बि इहा ॻाल्हि ॾिठी त जेकी सलाउद्दीन पंवर साहब आहिनि उहे मुख़्तलिफ़ स्कूल जे अंदरि वञनि पिया, शागिर्दियाणियुनि सां ख़ासि तौर ते उहे मुखातिबु थियनि पिया ऐं इहा ॻाल्हि सिंध जे माण्हुनि खे अपील जी सूरत में कनि पिया त पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ायो, जेकॾहिं पंहिंजी नियाणियुनि खे न पढ़ायो त पोइ सिंध जेका आहे उहा सिंध न ॾिसी सघंदव जेका तव्हांजे ख़्यालु ख्वाब में आहे, जेका तव्हांजे सोच में आहे, जेका तव्हांजे लाशऊर में आहे, पोइ तव्हां उहा सिंध न ॾिसी सघंदव। ऐं इन ई सोशल मीडिया जे अंदरि इहा इन क़िस्म जूं ख़बरूं बि अचनि पियूं त सलाउद्दीन पंवर साहब जेकी कोली थर जे अंदरि नियाणियूं आहिनि उन्हनि जी पढ़ाई ते केतिरो ख़र्चु करे पियो। उन करे मां सम्झां थो त जज साहब सलाउद्दीन पंवर साहब जी जेका स्टोरी आहे उहा सक्सेसिव स्टोरी तौरु सिंध जे माण्हुनि खे वठणु खपे। पर जज साहब जी जेका ॻाल्हि आहे, ज़ाहिर आहे तूं जज साहब आहिनि, पंहिंजो अख़्तियार बि इस्तेमालु कंदा, इन हवाले सां उहे पंहिंजी ॻाल्हि बि कनि था, पर असां जेके सिंधी आहियूं
सिर्फ़ु पंहिंजो पंहिंजो किरदारु, जीअं जज साहिब जा पंहिंजा लफ़्ज़ आहिनि त शिकायत खे छॾियो, इहो न चओ त ॿियो छा कंदो, ॿियो छा कंदो, या शिकायत त सॼो समाज जेका आहे तब्दील थिए त पोइ मां तब्दील थियां, न, तव्हां पंहिंजे हिसे जो किरदारु अदा कयो ऐं अॼु ई कयो त तव्हांखे सलाउद्दीन पंवर साहब जे बयानीअ में जेका सिंध नज़र अचे थी उहा तव्हांखे सिंध हक़ीक़ी माना में नज़र अची वेंदी।